सेवण का खबर शामिल कयूं पिया तालका रिपोर्ट महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ निगरान हुकूमत तरफां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खां पोइ सेवण शरीफ़ में मुनाफ़िख़ोर दुकानदारनि हथरादू महांगाई करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। सेवण में बेरोज़गारी घणी हुजण ऐं अटे गिह खंडु चांवर सब्ज़ी फ्रूट गोश्त मुर्गे जे अघनि में रिकार्ड वाध सबबि ग़रीब शहरी सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी विया। सेवण में हथरादू महांगाई ऐं मुनाफ़िख़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ शहरनि तरफ़ां डीसी जामशोरो ऐं असिस्टेंट कमिश्नर सेवण खे नोटिस वठण जी अपील कई वई। तमाम महंगाई वधी वञे, पेट्रोल अगर 20 रुपया चढ़े थो त दुकानदार पंहिंजा रेट पाण चाढ़े था छॾीनि, हर शइ रेट चाढ़े था छॾीनि। को बि दुकानदार जेको आहे हिकु रेट नथो हलाए, हर शइ रुपयो चढ़े थो पेट्रोल त दुकानदार 10 रुपया अॻे रेट चाढ़ियो वेठा। ग़रीब माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। हाणे किलो अटे जो ग़रीब माण्हू वठे या खंड वठे या पत्ती वठे, ॾाढी महांगाई अरूज थी विया। पेट्रोल ॾींहों ॾींहुं महांगाई थींदी वञे थी। 20 रुपया डायरेक्ट था चाढ़ीनि, 30 रुपया। हाणे इहो तरीक़ो आहे घटि मां घटि पेट्रोल त कुझु सस्तो कयो वञे। असां उन्हनि खे इहो ई चवंदासीं त पेट्रोल पासो सस्तो कयो वञे, अटो सस्तो कनि, खंड पत्ती सस्ती। महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे। हुकूमत जेको आहे कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम वई आहे। हीअ निगरान हुकूमत आई आहे, उन बि माना को बि माना रिलीफ न ॾिनो आहे आवाम खे। अञा माना पेट्रोल ॾींहों ॾींहुं वधाईंदा था वञनि। असांजो इहो ई मुतालबो आहे हुकूमत निगरान हुकूमत खे त बराए महिरबानी पेट्रोल जा अघ वापसि कया वञनि, कीअं ग़रीब